10 सालनि ताईं को शख़्स पंहिंजी तकलीफ़ुनि खे पाण सां ईअं सांढे थो कंहिं ॿाहिरि बाबूर बि नथी अचे, पर गॾोगॾु हुन कुझु साथी राज़ में रखिया। उहा तकलीफ़ 10 सालनि ताईं जेका हुन पाण वटि संभाली, उहा सिर्फ़ु इन करे ख़ानदान सां वंडे नथो त छाकाणि त मुंहिंजा पीर सन वालदेन आहिनि परेशान थींदा, मासूम ॿार आहिनि परेशान थींदा, शरीक हयात आहे उहा परेशान थींदी, उन्हनि खे परेशान थियणु नथो ॾिए, पंहिंजे अंदर में उन मर्ज़ खे सांढे थो ऐं उहो मर्ज़ अॻिते हली हावी थिए थो। पर गॾोगॾु कुझु साथी, कुझु दोस्त उन राज़ में रखिया। उहे पंहिंजा उनजे दोस्त, जंहिंमें मां नाला वठणु ज़रूरु चाहींदुसि त ज़ाहिद ॼामड़ो साहबु, वसीम अबड़ो, अकील अबड़ो ऐं डॉक्टर मखमूर साहबु ऐं अब्दुलसत्तार मीर, डॉक्टर अब्दुलसत्तार मीर। हाणे इहे 5 साथी अहिड़ा हुआ उनजा जेके उन राज़ खे ॼाणीनि पिया, पर हीउ राज़ ॿियनि कंहिंखे ख़बर न हुई। असां सां गॾु मौजूदु आहिनि सुहेल फैसल अबड़ो जा पेशेवराना साथी साईं प्रोफेसर मनोज कुमार साहबु। मां चाहींदुसि त उहे स्टेज ते अचनि ऐं सुहेल जे हवाले सां कुझु सावरणियूं असां सां वंडीनि। हीउ प्रोग्राम असांजो सोशल मीडिया ते वर्चुअल डायरी ते ऑन एयर थी रहियो आहे, सो तव्हां सभु उहा लिंक साकिब अबड़ो खां वठी बि सघो था ऐं ॿियनि सां वंडे बि सघो था। स्टेज ते वेठल ऐं हॉल में वेठल असांजा सभु मन वारा दोस्त मौजूदु। सुहेल ऐं आउं काफ़ी आवाज़नि सां जुड़ियल हुआसीं, हिकिड़े शहर जा हुआसीं, कुझु सालनि जे फ़र्क़ सां गॾु वॾा थिया हुआसीं। हिकिड़े ई जेके चवंदा आहियूं कल्चरल स्पेस, उहो असां ऑक्यूपाए कयो हुयो। प्रोग्रामनि में, फंक्शननि में गॾु हूंदा हुआसीं। कुझु थोरे अरसे जे लाइ हिकिड़ो ग्रुप असांजो हुयो, जंहिंमें गॾु सफ़र बि कयासीं, हिंगलाज जो, गोरख जो। उहे खोड़ सारियूं आहिनि। कॉलेज में गॾु हुआसीं, जॾहिं प्रमोट थी आयो असिस्टेंट प्रोफेसर थी त आला कॉलेज में आयो, ऐं असां गॾु हुआसीं। ऐं उहो दौरु हुयो जॾहिं संदसि जे तकलीफ़ हुई उहा काफ़ी वधी वई हुई। घणी हुनजी जेको तकलीफ़ जो जेको असरु हुयो उनजे जिस्म ते निमाया हुयो। सुहेल सां मुंहिंजो ईअं वेझड़ा मूं तव्हां ॿुधाए, असांजे दोस्तनि जो ग्रुप हुयो, उन में बि। पर सची ॻाल्हि इहा आहे त 10 सालनि खां इन पीड़ा मां गुज़रियो पिए, त बहादुर माण्हू हुयो, हरू भरू पंहिंजी इन पीड़ा खे हुन ज़ाहिर कोन कयो। कॾहिं बि हुन पंहिंजी इन तकलीफ़ खे ॾेखारे ॿियनि खां हमदर्दी हासिलु करण जी कोशिशि कोन कई। कॾहिं बि हुन इन तकलीफ़ खे पंहिंजो को जेके चइबो आहे न, को असां सोचा आहे, को रेफरेंस पॉइंट आहे त ॿियनि सां कॾहिं बि कोन कई। असां दोस्त हुआसीं, असां चयो कोशिशि कयोसीं त कुझु अहिड़े क़िस्म जो कयूं। असांखे ख़बर आहे त आख़िरी जॾहिं ऑपरेशन थियो पिए त हुन तमामु घणो उन सां केॾा फाइनेंशियल मसाइला हुया, कहिड़े तरीक़े सां उन्हनि मैनेज कयो, दोस्तनि जा पंहिंजा, केॾो उनखे थियो। असां दोस्तनि जी ख़्वाहिश बि हुई त असां कुझु अहिड़े क़िस्म जो करे सघूं जो असां हुनजो कुझु तकलीफ़ खे घटि बि करे सघूं। मूं हुननि जे कुझु वेझनि दोस्तनि सां ॻाल्हि कई, पर हुननि चयो त हू फ़िलहाल अञा हिन ॻाल्हि ते राज़ी कोन थो थिए त ॿियनि खे हिन में शामिलु कजे। सो इहा हुनजी ख़ुददारी बि हुई, इहा हुनजी बहादुरी बि हुई त हुन सभु उहे तकलीफ़ूं पाण खयूं ऐं पंहिंजो थियो। और सभु दोस्त ॻाल्हाइनि पिया, मुख़्तलिफ़ हुनजे पहलुनि ते ॻाल्हाइनि पिया। केरु हुनजे कंपेयर, शानदार कंपेयर हुयो। ऐं नथो भायां त गुज़िरियल 10-15 सालनि में को बि हाल में अहिड़ो प्रोग्राम थियो हुजे, थी सघे थो, मूंखे ज़हन कोन्हे ख़बर, जंहिंमें सुहेल जी मौजूदगी खां सवाइ प्रोग्राम थियो हुजे। सुहेल जान हूंदो हुननि प्रोग्रामनि में, सुहेल खणंदो हुननि प्रोग्रामनि खे, सुहेल साह विझंदो हुननि प्रोग्रामनि खे, सुहेल खां फरमाइशूं थींदियूं हुयूं। सुहेल साकी साहिब जो उहो शहर त ॿुधाए चूड़ियुनि वारो, इहो सभु ख़्वाबु हुयो। सो ऐं उहो ॾाढो पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ सां उहे शहर ॿुधाईंदो हुयो। सुहेल खे शायदि ख़बर हुई त
उनजी ज़िंदगी का एॾी वॾी कान हुई, तंहिंजे करे उन सभु शयूं करे छॾियूं जेके असां न करे सघियासीं। हालांकि असांखे नंढो हुयो पर असां न करे सघूं। जहांगर्द माण्हू हुयो, ॾाढो सफ़र जो शौक़ीन, ऐं निकिरी पवंदो हुयो, अकेलो अकेलो निकिरी पवंदो हुयो, दोस्तनि सां निकिरी, दोस्तनि खे इंस्पायर कंदो हुयो। आउं नथो भायां त को पाकिस्तान जी काहिड़ी कुंड हूंदी जिते सुहेल सफ़र कोन कयो हूंदो। ऐं न फ़क़ति सुहेल सफ़र कंदो हुयो, उन सफ़र जूं सभु जेके शयूं हूंदियूं असांजी ज़हन जी जेका आहे लज़त वठण जे लाइ, पोइ सुहेल भला हेॾां वञे त कीअं वञिजे, उते कीअं कजे, भला उते किथे रहिजे, भला उते किथे, तो सॼियूं शयूं हुनखे ख़बर हूंदी त रस्ते में किथे होटल आहे, किथे वञी रहणो आहे, किथे चांहि पीअणी आहे, किथे स्टॉप करिणो आहे। त उनखे हिकिड़ो अहिड़ो माण्हू हुयो जंहिंखे वेहणु कोन ईंदो हुयो, मुसलसिल हू कंहिं न कंहिं एक्टिविटीअ जे में हूंदो हुयो, सफ़र जे में कंदो, तमामु घणो सफ़र कयूं, तमामु घणो। अच्छा, वेठो हूंदो हुयो, असीं वेठा हूंदासीं भई छा बि कंदासीं, ॾाढो आवाज़ु ख़ूबसूरत। ऐं हींअर जी ॻाल्हि न, आउं हुनखे 12 सालनि खां 15 सालनि खां फॉलो कंदो अचां। त एजाज़ मंगीअ जो को कालम सुठो लॻो त उहो हुनखे पढ़ी ऐं पोइ उनजी जेके ऑडियो हूंदियूं दोस्तनि सां शेयर कंदो हुयो। पोइ अयाज़ जूं को मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके नसरी टुकड़ा हुनखे वणंदा हुया, पोइ अयूब खोसे जी शाइरी खां वठी घणियूं शयूं जेके हुयूंसीं, रोज़ु हुनजो को न को कालम, का न का शइ उहो शेयर कंदो रहंदो हुयो। ऐं जॾहिं आख़िरनि ॾींहंनि में हुनजो मज़हब ॾांहुं झुकाव थियो त क़ुर शरीफ़ जूं तर्जुमनि जूं, त हिकिड़ो अहिड़ो माण्हू हो जो पंहिंजी ज़िंदगीअ खे भरपूर तरीक़े सां हुन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। हुन किताब लिखिया, ग़ुलाम साहब मुंहिंजो उस्तादु रहियो, मुंहिंजो हेडमास्टर रहियो, मूंखे चई त लिख, उन ते मूं हुन ते हिकिड़ो पीस बि लिखियो हुयो साईं वधू जे नाले सां, सुहेल जे करे ई मूं लिखियो हुयो, मूंखे चयो हुयो। रेडियो पाकिस्तान सां बिटशा में हूंदो हुओ, दोस्तनि खे पाण सां गॾु कयईं ऐं मूंसां, आउं उन थोराइतो आहियां त मुंहिंजो हिकिड़ो हुन इंटरव्यू कयो, असां के क़ाबिल कोन आहियूं, पर मूंखे जेका हुन ॾिनी त मूंखे पुछी तव्हांजा पसंदीदा गाना कहिड़ा आहिनि, पोइ मूं हुनखे लिस्ट ॾिनी हुई। ऐं मूंखे ज़िंदगीअ में उहे केतिरे वक़्त खां पोइ गीत, सिंधी गीत वरी ॿुधण लाइ मिलिया हुआ। केतिरियूं ख़ूबसूरत शयूं आहिनि, केतिरियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं आहिनि जेके सुहेल जे करे असां उन सां मुतारिफ़ थियासीं। ऐं सची ॻाल्हि आहे त हिक ॿिए सां असां कॉलेज में हूअं ई बि शहर में एतिरो गॾु रहिया आहियूं। जॾहिं खां हुनजी डेथ थी आहे, थींदो ईअं त जॾहिं तव्हांजी उमिरि जा तव्हां खां नंढा माण्हू हिन दुनिया मां वञणु थींदो आहे त असांखे पंहिंजे मौत जो बि अहसासु थींदो आहे त हिकिड़ो हे नंढड़ा, हे ख़ूबसूरत, ही जवान माण्हू वञनि था, असां बि शायदि को परे कोन आहियूं। त सची ॻाल्हि इहा आहे त असांखे हुन ॾाढो ख़ौफ़ज़दा करे छॾियो आहे त हेॾियूं ख़ूबसूरत ज़िंदगियूं, हेॾियूं भरपूर ज़िंदगियूं ईअं ख़तमु थी वञनि थियूं, असांजो ख़तमु थींदो। असीं उमेद था करियूं त हुनजे पोयरनि खे हिन जे दुख खे सहण जी ताक़त मिलंदी, हुनजे जेको नंढड़ो अथसि मल्हा हुनखे इहा हिमत मिलंदी त पंहिंजी ज़िंदगीअ खे अॻियां वधी वञे। हुनजे दोस्तनि खे इहा सघ मिलंदी त उन खां वक़्तु उन खां सवाइ बि गुज़ारे सघनि। सुठियूं यादूं आहिनि जेके असीं पंहिंजे सीननि में, पंहिंजे ज़हननि में साणींदा रहियासीं। महिरबानी।